अकल आई कुरान तो फरमाए जिन ॻाल्हाइण लगा क्या क्यों फरमा तो कुरान चवन पिया फलम्मा हज़रूहु क़ालू अनसितू हिक ॿिए खे चवन पिया चुप कयो कुरान थो पढ़जे कंहिं चयो बाबा फलम्मा हज़रूहु क़ालू अनसितू कुरान तो फरमा जीअं जो जिन्ननि जे कननि ते कुरान जी हक़ल ऐं ज़रब आई वाइज़ भी न हो जलसो ऐं दर्स भी न माना भी न निमाज़ में कुरान ॿुधाऊं पाण में हिक ॿिए खे चवनि पिया चुप कयो कुरान थो पढ़जे जिन्ननि छा चयो त छा कयो बाबा ॻाल्हायो ॻाल्हायो चुप कयो ऐं हाणे जे जलसो थियो आहे त मौलवी साहब मछड़ो मुंहं जे हूंदे बि ॿ दफ़ा तव्हांखे ॿांह ॿधणी ख़ुदा खे मञो चुप करे ॾियो तव्हां त जिन्ननि खों ई चढ़ी वियो कावड़िजो त भल कावड़िजो फरमा त क़ुरान चवनि पिया फलम्मा हज़रूहु क़ालू अनसितू हिक ॿिए खे चवनि पिया चुप कयो क़ुरान थो पढ़जे कुरान बुद्धन खां बाद फरमा तो कुरान कुल ऊहिया इलैया अन्नहु इस्तमा नफरुम मिनल जिन्न फक़ालू इन्ना समिअना कुरआनन अजबा कुरान बुद्धन खां बाद छा पिया चवनि असां जो अजीब कुरान ॿुधो आहे छा पिया चवनि बाबा कुरान अजीब न आहे ॻाल्हायो बा कुरान अजीब आहे न चवनि पिया जो असां अजीब कुरान ॿुधो आहे कुरान न अजबा अजीब कुरान ॿुधो आहे कुरान ॿुधण खां बाद चवनि पिया यहदी इला रुशद फआमन्ना बिहि वलन नुशरिक बिरब्बिना अहदा ओ जवानी हुस्न दौलत न रखण वारो जिन्ननि जे कननि ते कुरान जी हक़ल आई वाइज़ ऐं जलसो दर्स बि कोन हो चवनि पिया चुप कयो कुरान थो पढ़जे कुरान ॿुधण खां बाद चवनि पिया मुस्लमान बि न हा काफ़िर जिन्न गैर मुस्लिम चवनि पिया असां ईमान आंदोसीं अल्लाह ते निमाज़ में कुरान ॿुधूं न बा छा चऊं त असां ईमान आंदोसीं अल्लाह ते ऐं हाणे वीचारा खोड़ बुज़ुर्ग वाइद करे 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 वरी नी करी अल्लाह के प्यारा था के शहीद थी विया के वफ़ात करे विया बाक़ी क़ौम हितों निकिरंदा 12 ताईं 1 ताईं जलसो हलंदो सुबुह जो वरी घोटकी जे वाणनि वांगुरु 9 वॻे निंड कोन उथंदई अरे ख़बर त जो छो न तव्हां सवेर निमाज़ ते कोन हा यार राति जलसो हुयो ओॾे मौलवी साहब ॿुधण वियो वॾो जलसो फलानो आलिम फलानो आयो पोइ इन करे निंड वठी वई शाबाश वाइज़ जलसो इन करे करायो त सुबुह जी निमाज़ में विञाए भाई वाइज़ छाजे लाइ करायो आहे मौलवी साहब त निमाज़ी थियनि न ऐं तव्हां वरी सुबुह 10 वॻे उथंदव छो जे राति देरि सां आयासीं जलसो देर थी वही यार निंड वठी वही माना जलसे वाली रात भी निमाज़ वही चट हणी 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 मौलवियुनि जा मथा अच्छा थी विया आख़िर में ईअं चवंदा मौलवी साहब दुआ कजांइ अल्लाह ईमान ॾींदो खाइण का होशियार वापार का तिजारत का कारोबार का व्याज का पेमेंट का धंधे का सब कम जे लाइ होशियार अॻे मौलवी ईमान ॾे पोइ निमाज़ पढ़ंदो अञा बेईमान आहे ॻाल्हि सिधी कबी आहे भाउ तव्हां हिते सभु निमाज़ी हो बेनिमाज़ी तव्हां मूं केरु न हूंदो क़ुरान तो फरमाए चवनि पिया यहदी इला रुशद फआमन्ना बिहि वलन नुशरिक बिरब्बिना अहदा क़ुरान तो फरमाए चवनि पिया असां ईमान आंदोसीं अल्लाह ते 7 सालन वारा अक़ीदा फिटी करे निमाज़ में कुरान ॿुधो रहो वाइज़ ऐं जलसो भी कोन माना भी न निमाज़ में कुरान ॿुधो गैर मुस्लिम जिन्न कुरान ॿुधण खां बाद चई असां ईमान आंदोसीं अल्लाह ते रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आंदोसीं वलम नुशरिक बिरब्बिना अहदा
हाणे कुरान ॿुधण खां बाद अबन ॾाॾनि वारा कीदा फिटी करे 100 साल वारा कीदा ख़त्म करे सॼा कुरान कड़ा कुल्फ भञी भोरा कनि चवनि पिया ईमान आंदो से अल्लाह ते रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आंदो से अल्लाह हिक्का शरीकनि खां पाक तव्हां वटि न हूंदो असांजे इलाइक़े में चवंदा आहिनि बरोच होदा बि होदा आहे पर सोहरी बि घटि कोन्हे तव्हां वटि अहिड़ा माण्हू कोन्हनि न हेठि मुंहुं था कयो हा बा छा पियो फरमाए क़ुरान ॿुधो अल्लाह ताला फरमाए पियो क़ुरान में चवनि पिया जिन्हनि चवनि पिया यहदीन रुशद फआमन्ना बिहि वलन नुशरिक बिरब्बिना अहदा वरी हेॾे ॿुधो मां तव्हांजे साम्हूं आयत पढ़ियमि अल्लाह ताला फरमा मां थोरो कयो मोमिननि ते जो चूंडे उन्हनि जो जिन सनमा उन्हनि ते उचे शान वारो रसूल कौम मां मोकिलियमि ज़मीन ते मलाक रहनि हा नबी मलाकनि मां मोकिलिया हा ज़मीन ते इंसान रहनि था नबी बि इंसाननि जो सरदार मोकिलियमि ॿुधो रबी चइबो आहे बहार जी मौसम खे अवल माना पहिरियों नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॼमण सां विलादत सां दुनिया में बहारी अची वई मक्के जे अंदर ॿ भाइर हा हिकिड़े जो नालो हाशिम आहे ॿिए जो नालो मुतलिब आहे हाशिम वॾो वापारी आहे शाम मुल्क में वापार कंदो हो और होरे कुरान छा थो फरमाए अल्लाह ताला फरमायो वइन तउद्दू निअमतल्लाहि ला तुसूहा अल्लाह ताला फरमा मुंहिंजा एहसान थोरा गणियो त ॻणण खां मथे शुमार कयो त शुमार करण खां मथे मां नेमतुनि सां नवाज़े थमाओ क़ुरान अहिड़ो ॾिनो मां किताबनि जो सरदार काबो अहिड़ो ॾिनो मां क़िबलनि जो सरदार नबी नबियनि जो चीर सरदार अरे क़ुरान बि तव्हांजो भलो काबो बि तव्हांजो भलो नबी बि तव्हांजो भलो पर फरमा तो क़ुरान में कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास ॿुधो भटकी जा मुसलमान हिन क़ुरान में फरमाए उम्मत भी तव्हां भली कुरान भी तव्हांजो भलो तौरात किताब अल्लाह इंजील किताब अल्लाह ज़बूर किताब अल्लाह जो कुरान कलाम अल्लाह है कुरान ॾिनो किताबनि जो सरदार काबो ॾिनो क़िबलनि जो सरदार नबी नबियनि जो चीर सरदार कुरान ज़िक्र लिल आलमीन काबो हुदल लिल आलमीन नबी रहमत लिल आलमीन तव्हां नबी साईं जा आशिक़ हो न ॻाल्हायो अब तव्हां नबी जा आशिक़ हो न आशिक़ जो कमु आहे जीअं माशूक चवे ईअं करे ॾेखारे या तव्हां कुटीअ जा मजना हो रत वारा तव्हां कोन्हो रत वारा हुजो आहे त समूरनि खे न ॾाढियूं पटका हुजनि न हिकिड़ो ऑफिसर हो वॾो दोस्त हो मुंहिंजो नालो न खणंदोमांसि कंहिं इलाइक़े में वियासीं हैदराबाद साइड जलसे ते फोन कयईं चईं क़िस्मत सां आया ॻोठो अचो मुंहिंजे इलाइक़े जो वियासीं रात जो चईं शहर को चांहि पी अचूं अचो हलो गाॾी पंहिंजी कढे चांहि पी निकितासीं ॿ मायूं अचनि पियूं माने वीचारनि खे मेकअप त हे छा कबो आहे इहो बरोबर नेकाब त पातल हो पर चादर मथो ॾिनल न त अखियूं खुलियल हुयूं मायूं रखी साम्हूं सिधो रोड सां अचनि पियूं जॾहिं दीद पइजी हेॾो असां बि निकितासीं पटके सां मां हुनखे बि पटको बदल हुजे अछो पटको हीअं जे माइनि जी दीद पई त चयो हयादार पंहिंजे हया खां शर्म खां त मोड़ी साहिबु आहे ॾाढी वारो आहे शरीफ़ माण्हू आहे ॾिसी करे हीअं चादर मुंहं ते लाथई ऑफिसर वो मैं खिली करे माखे जे मोड़ी साहब मां चयो जे असां सभु घुमूं पिया त माइन पर्दो न कयो तोते दीद पेन ॾाढी पटके वारे ते छो ॾिनई मन तव्हां में कुझु आहे न हे सभु असां घुमूं पिया त माई पर्दो न कयो तोते जे ॾाढी पटके वारे ते दीद पियसि अॻे माई पर्दो परे कयो पंहिंजी चादर मुंहं ते न मन तव्हां में कुझु आहे न मां चयो हा बिल्कुलु असां में आहे जे छो मां चयो माई खे पर्दो मर्द खां करणो आहे या मायुनि खां जे छा थो चवे अब पर्दो मायूं मर्द खां करण या माईअ खां ॻाल्हायो मर्द खां न त मां पुछियोमांसि भला ख़बर त ॾे चयो
मच माई पर्दो मर्द खां कंदी आ कि न माइन खां मायूं पाण में पर्दो कजो नहीं छे कबे जे ॾिसण खां चे न मच मर्द खां न चे हा मच को मर्द जी सुञाण छा आहे चे अलाए मच ॾाढ़ी पटको कि इहो कीअं मच तव्हां सभु घुमो पिया न ॾाढी न प्यारी 2021 मॉडल ॼण मर्द जी सुञाण ई ॾाढी पटको आहे माइन चो त सभु मायूं घुमनि थियूं न ॾाढी अथनि न कहिड़ी अथनि मर्द जी सुञाण ॾाढी पटको ॾाढी पटके ते ठही त मर्द ईंदो पियो आहे पर्दो मर्दनि खां कबो आहे ॿी ॻाल्हि त ॿुधो हेॾे नाराज़ थींदो पोइ पर तव्हांजी मर्ज़ी तव्हां असां वटि घोट की असांजे त कोन्हे तव्हां वटि ईअं आहे का माई मथो घुराए मायूं मथो घुराईंदियूं आहिनि न ॻाल्हाए मां चयो मां बि साफ़ वञा सभु ॻाल्हायो मायूं मथो कुड़ाईंदियूं आहिनि छो मायुनि जे लाइ आइब आहे छो अम्मा जन्नत खातून जी सुन्नत आहे मुंहिंजी अम्मा आयशा जी सुन्नत आहे मथो माई न कुड़ाईंदी आहे अड़े मायूं मथो न कुड़ाइनि तूं नबी जी सुन्नत ॾाढी नबी जो आशिक सदाएं थो रबीउल अव्वल में मौलवी साहब आया पर नबी से जो शान बयान त कोन कयो चयो हा बि मनीदा ई कोन्हनि अड़े तूं मञण वारो आं तूं नारन हणण वारो आं तू नबी जो आशिक सॾाइण वारो आं सुबुह जो उथी करे पैसा पंहिंजे खीसे खां ॾेई करे ॾाढी शेव कराए उहा ॾाढी नबी जी सुन्नत उते उछलींदो हजम जाते कुत्ता घोटकी जा मुटर या गटर जी नाली घोटकी जे सॼे गटरनि जो मोह हुन नाली में हुजे नबी जी सुन्नत लोड़ी थो अचे चवे थो आशिक मां बस खोड़ अथव ये लफ़्ज़ फरमाता कुरान कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुम अल्लाह कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमाया सोना मोहम्मद चौ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोना चांद अल्लाह सा मोहब्बत करे साईं पोछा जवान फरमा तो कुरान अल्लाह ताला फरमा महबूब चवे ने फत्तबिऊनी मुझा महबूब तो जी ताबेदारी करन युहब्बुकुम अल्लाह मा अल्लाह मोहब्बत कंदो जै नबी ते कलमो भरियो थो उन जी ताबेदारी कयो अर्ज छा के में मक्के जे अंदर ॿाहिरि रहंदा हो हिकिड़े जो नालो आहे हाशिम ॿिए जो नालो आहे मुतलिब हाशिम वापारी आहे वापार कंदो आहे पर शाम मुल्क ॾांहुं ऐं क़ुरान बि थो चए वापार हिलाल थो व्याज हराम आहे न भाउ वापार नवी से वटि साहब आईंदा साईं असां ग़रीब थी विया आहियूं पाण फरमाए पुट वापार कयो वापारी खे रसूला जी दुआ थियल अथव पर सचाई सां वापार करे नबी से फरमा ईमानदारी ऐं सचाई सची के वापार करण वारो कॾहिं बि बुख न मरंदो सुञो बि न थींदो ऐं पोइ फरमायो त क़यामत में मरंदो शहीदनि सां गॾु बीठो हूंदो तव्हांजा हितों जा वापारी भला हूंदा असांजे वरी चवंदा ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह अब वापारी तो वापारी थियो वापारी से व्यापार कयो था ठगी न कयो अल्लाह जे रसूल मना कई था व्यापार हिलाल व्याज हराम हाशिम वॾो वापारी आओ निकतो मके पाक खां काॾे वञे तो शाम जे मुल्क ॾांहुं रवानो थियो वापार जे लाइ रस्ते में सिज लही मदीने जे अंदर मदीने में हिकु जवान आहे जंहिंजो अमर नालो आहे रात जो हाशिम हुन अमर वटि रहियो अमर वठ रहियो राज रही सुबुह ते अमर जी न्याणी वेठी जंहिंजो सलमा नालो हिन ॾिठो त न्याणी जवान वेठी अथसि हाशिम चयो अमर खे जे ॻाल्हि ॿुधाई चयो नाराज़ न थिजांइ जेका तुंहिंजी न्याणी वेठी आहे न जवान जेकॾहिं इन जो निकाह तूं मां सां कराईंदे त पोइ मां तयारु अमर चयसि तोसां हिकिड़ो शर्त आहे कहिड़ो शादीअ खां बाद जॾहिं मुंहिंजी न्याणी जॾहिं डिलीवरी जो वक़्तु अचे हमल थिएसि शादीअ खां बाद हमल थिएसि हमल खां बाद जॾहिं मुंहिंजी न्याणीअ जे डिलीवरीअ जो वक़्तु अचे मां वटि पहुचाए वेंदे पोइ तोसां निकाह कराईंदुमि इहो तोसां शर्त आहे हाणे बि अहिड़ियूं मायूं अबा अहिड़ा माण्हू आहिनि किथे किथे रवाज आहे त न्याणी पहिरीं डिलीवरी पंहिंजे वालिदेन वटि कंदी आहे सम्झो था ॻाल्हि तय थी वई हाशिम जो निकाह सलमा सां थी वियो निकाह करण खां बाद हलियो या ॿई वापार जे लाइ हमल थियो हमल खां बाद में हाशिम पंहिंजी घरवारी सलमा खे वठी साॻो मदीने में
पंहिंजे सहुरे अमर वटि पहुचाए वियो त डिलीवरी हिते थियसि। हाशिम हलियो वियो वापार ते। 25 सालनि जी उमिरि में हाशिम दुनिया छॾे वियो। पोयों हाशिम खे पुटु ॼायो जंहिंजो अमर नालो रखियो शैबा। छा हाशिम 25 सालनि जी उमिरि में दुनिया छॾे वियो। हाणे पोयों पुटु ॼायोसि जंहिंजो पंहिंजे उन अमर नालो रखियो माना नाने नालो रखियो पंहिंजे ॾोहिटे ते शैबा। शैबा जो नंढो सुभाणे वॾो जॾहिं 5-6 सालनि जो थियो मदीने खां बार रांदि खेॾनि पियो। शैबा बि निकिरी वञी ॿारनि सां रांदि खेॾणु लॻो। हेॾो शाम मुल्क मां उठड़ीअ ते सवार हारिस नाले वापारी निकितो अचे पियो मके पाक ॾांहुं वापार जे लाइ। रस्ते में सिजु लही वियुसि पर ॾिठई त ॿार मदीने जे ॿार रांदि था खेॾनि, तीर कमान वारी रांदि था खेॾनि, चुटनि था त कमान सां, पर सभिनि ॿारनि जो निशान न पियो लॻे। उहो नंढड़ो जेको शैबा हो उन जो निशान ठका करे लॻे पियो। हकल करे चए पियो मतां सम्झो मां मामूली ॿार आना, मके जे सरदार हाशिम जो पुटु हां। शैबा जे ॿिया ॿार तीर हणे त कंहिंजो बि तीर न लॻे। जॾहिं उहो नंढड़ो शैबा तीर हणे अहिड़ो निशान पको जो ठका करे तीर पियो लॻेसि। वरी हकल करे सम्झे पियो कि मतां सम्झो त मां मामूली ॿार आना, मके जे सरदार हाशिम जो पुटु हां। हारिस जेको वापारी अचे पियो मके ॾांहुं उन ॾिठो त यार हे त नंढड़ो ॿारु आहे पर चवे थो त मां मामूली ॿारु न आहियां, मके जे सरदार हाशिम जो पुटु हां। अचे त उहो ई पियो जीअं पहुतो मके पाक में। पुछा के मके वारनि को यार तव्हां वटि को हाशिम नाले माण्हू आहे? जे हुयो वापारी हो हाणे मरी वियो आहे, दुनिया छॾे वियो। जे भला हुनजो भाउ जे भाउ अथसि जंहिंजो नालो आहे मुतलिब। हारिस जो वठी अचो मुतलिब खे। वठी आया मुतलिब खे। जीअं जो हारिस हुन वापारी जेको शाम मां आयो जंहिं शैबा जो लका ॾिठो उनजे साम्हूं अची विहारियाऊंसि। हाणे उहो वापारी पुछा पियो करेसि जे छा नालो अथई? जे मुतलिब। जे हाशिम छा थींदो तुंहिंजो? जे भाउ। हाणे किथे आहे? जे दुनिया छॾे वियो। जे ख़बर ॾियो उनखे औलाद हुई या न? जे उनखे औलाद शादी त कई पर औलाद जी ख़बर न आहे। हारिस चवण लॻो ख़बरदार मां अचां पियो जॾहिं मदीने जे ॿाहिरि आयुमि, सिज लहण जो टाइम आहे, मग़रिब ऐं टे पारी जे विच में नंढड़ा ॿार कमान रांदि खेॾनि पिया, कंहिंजो बि निशान न पियो लॻे। नंढड़ो ॿार हो जंहिंजो शैबा नालो हीअं ठका जे तीर कराए, तीर निशान ते ठका ते हकल करे चए पियो मतां सम्झो मां मामूली ॿार आना, मके जे सरदार हाशिम जो पुटु हां। इहे लफ़्ज़ जॾहिं ॿुधई त हिन खे मुतलिब चयो यार ॻाल्हि ॿुधो, महिरबानी करे मूंखे वठी हल। सुबुह जो सवेर निकिता। काथों? मके खां निकिता। उठड़ीअ ते ॿई सवार उहो हारिस वापारी ऐं मुतलिब। जे मुतलिब एलार कयसि मूंखे वठी हल, इहो ॿार ॾेखार, मतां मुंहिंजो भाटियो आहे। सॼो ॾींहुं सफ़र कयूं। शाम जो साॻो सिज टे पारी ऐं मग़रिब जो विच हुयो। साॻी जाइ ते आया, साॻा ॿार रांदि खेॾनि पिया, तीर कमान जो निशान हणनि पिया पर कंहिं बि ॿार जो निशान न पियो लॻे। उहो शैबा जेको नंढड़ो हो न उहो निशान खणी ठका जे कराए त निशान लॻी वञे। वरी खिली हकल करे चए पियो मतां सम्झो मां मामूली ॿार हां, न मके जे सरदार हाशिम जो पुटु हां। मुतलिब ॿुधो। मुतलिब सॾु कयो सॼा नंढड़ा आयो। छा नालो अथई? जे शैबा। कंहिंजो पुटु आहे? जे हाशिम जो। नाने जो छा नालो अथई? जे अमर। मां जो छा नालो अथई? जे सलमा। सम्झी वियो मुतलिब त भाटियो आहे। वेड़े सेड़े बसी मो शैबा खे उठड़ीअ ते विहारे। वापारी बि गॾु ॿ धचरियूं लपड़ हणी ॾाचीअ खे ॾाची आ कई। राति जे सिज लहण खां उतो निकितो। राति जी कारी ऊंधाई में शैबा खे खणी वापारी ऐं मुतलिब सुबुह जो नमाज़ जे वक़्तु अची मके में पहुतो। हसीन जमील ॿार जेके बि माण्हू पुछा करण पिया शैबा खां सुबुह जो अची पुछा करण पिया कंहिंखां? मुतलिब खां। ओ मुतलिब चइजे अॻे हे ॿार नज़र न ईंदो, अॼु हो हसीन जमील ॿार काॾो आंदो अथई? मुतलिब चवण लॻो हे बानो आहे, ख़रीद करे आयो हां। हे बानो वरितो अथमि, ख़रीद करे आयो हां। जॾहिं मुतलिब चयो त हे मुंहिंजो बानो आहे, नालो हुयुसि शैबा, पोइ वरी नालो छा अची सो अब्दुल मुतलिब, माना मुतलिब जो बानो।
मोहम्मद बिन अब्दुल्ला बिन अब्दुल मुतलिब। असलो नालो शहबाज पो जे अब्दुल मुतलिब चयो त मुंहिंजो बानो आहे ख़रीद करे आयो आहियां पो लक़ब छा थियुसि अब्दुल मुतलिब माना मुतलिब जो बानो। मुतलिब वॾो थियो किसो कोता थो कयां। मुतलिब वॾो थियो शादी कयईं जंहिं माई सां शादी कयऊं जो नालो फातिमा। शादी करण खां बाद पुट बि ॼायसि जंहिंजो नालो हारिस। रात जो सुम्हियो पियो अची ॾाढी सां वॾो हिकिड़ो भलारो जवान आयो अची निंड में ख्वाब में अची चयईं अब्दुल मुतलिब चयईं जी आपे ज़मज़म जो खूह जेके सालनि खां वठी मके वारा गुम कयूं वेठा आहिनि इहो ज़ाहिर कर पर ज़ाहिर तुंहिंजे हथ में थींदो। इहे लफ़्ज़ जॾहिं चयसि निंड खां छिरको भरे उथियो हेॾे होॾे नज़र कयईं कोई बि माण्हू नज़र न आयो। दिल में ख्याल कई सुभाणे ॾिसां ला करे अचे बाक़ी हाणे चई त सही अब ज़मज़म जो खूह ज़ाहिर कर पर ज़ाहिर त कयां खोटियां कहिड़ी जाइ ते कहिड़ी जॻह आहे मके जे अंदरि जिते खोटाई कयूं असां ॿई पीउ पुट विञायल खूह मके जो ज़ाहिर थी पवे। ॿी राति आई वरी साॻी माण्हू चयोसि अब्दुल मुतलिब ज़मज़म जो खूह ज़ाहिर कर। बांह खां वठी उनखे चई यार ॻाल्हि ॿुधो तूं त कल्ह बि चयो त आबे ज़मज़म जो खूह ज़ाहिर करे खोटियां काथे ज़मीन ते ॾसे न जॻह कहिड़ी। ख्वाब वारो जवान चवण लॻुसि सफ़ा ऐं मरवा जे विच ते आसिफ ऐं नाइला नाले काफ़रनि जा ॿ बुत टंगियल अथई। सफ़ा ऐं मरवा जे विच ते आसिफ ऐं नाइला नाले काफ़रनि जा ॿ वॾा बुत टंगियल अथई पर उन बुतनि जे विच ते सुभाणे वेंदे कांग ठूंगा पियो हणंदो पखी कांग खे उॾारे ठूंगनि वारी जाइ ते खोटे ते 5 या 8 फुटनि खां बाद आबे ज़मज़म जो खूह ज़ाहिर थी पवंदी। सुबह जो जेके भी हथियार पंहिंजा हुया खणी निकितो जीअं जो आयो सफ़ा ऐं मरवा जे विच ते जे आयो ॾिठईं त ॿा बुत टंगियल आहिनि काफ़रनि जा जंहिंजो आसिफ ऐं नाइला नालो आहे विच ते कांग पखी वेठो आहे उनखे उथारे करे उन ठूंगनि वारी जाइ ते ॿिन्ही पीउ पुटनि खोटाई कई 5-8 फुट हेठि खोलियऊं त विञायल खूह आबे ज़मज़म जो ज़ाहिर थी पियो। सरदार हाशिम अॻ में बि हुयो मुतलिब सरदार अॻ में बि हुयो सरदारी घराणे जो सरदार हो पर वरी विञायल खूह सालनि जो जो ज़ाहिर करे विधई त अब्दुल मुतलिब जी इज़त में 4 चंड लॻी विया। इते अब्दुल मुतलिब बास कई कहिड़ी जेकॾहिं अल्लाह ताला मूंखे 10 पुट ॾिना हिकिड़ो पुटु अल्लाह जे नाले ते क़ुर्बान कंदुमि जीअं इब्राहिम नबी पंहिंजे बचे खे मीना में क़ुर्बान पियो करे। छाजी बात कई जेकॾहिं अल्लाह ताला मूंखे 10 पुट ॾिना त हिकिड़ो पुटु अल्लाह जे नाले ते क़ुर्बान कंदुमि इहा बात कई। फरमातो कुरान खोलो इन सलाती व नुसकी व महयाय व ममाती लिल्लाह रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह आस्ते जो था मानी न कर दो कुरान से फरमाया अल्लाह ताला फरमाया कौल माना चाहे अमर फरमाते कुरान कुल इन्ना सलाती व नुसकी ओ मुझा इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुझा स्वारब सदे चवन मां मोहम्मद जी नमाज मुझी कुर्बानी एड़े मारे ख्याल क्यों मुझी नमाज मुझी कुर्बानी व महयाय व ममाती लिल्लाह रब्बिल आलमीन। मां मोहम्मद जो जिंदा रहण या मां दुनिया छजा सब शय अल्लाह जे लाए। चाचो नबी से नमाज पढ़ाना कंहिंजे लाइ बा ॻाल्हायो ॻाल्हायो सबूरा ॻाल्हायो नमाज पढ़ा त कंहिंजे लाइ कुर्बानी कंहिंजे लाइ पाण फरमायो मुझी नमाज मुझी कुर्बानी मुझो जिंदा रहन या मुझो मौत लिल्लाह रब्बिल आलमीन। मुझी नमाज मुझी कुर्बानी मुझो जिंदा रहन या मुझो मौत सब शय अल्लाह जे लाए। अञा पढ़ो कुरान छा तो फरमा कुरान वमा अरसलना मिन क़ब्लिका मिन रसूल इल्ला नूही इलैहि अन्नहु ला
कुरान सही मन्ने न मन्ने तो जी मर्जी वमा अरसलना मिन क़ब्लिका मिन रसूल अल्लाह ताला फरमा सोना मोहम्मद चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ छोना था आशिक हो नबी जा चओ नबी से फरमा वड पखीला वो मारो जेको मुंहिंजो नालो ॿुधे मां ते सलाह ते दुरूद न पढ़े चवंदा रहो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह फरमा सोना मोहम्मद चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ छोना था देखो अगर मैं माला जेके भी नबी मोकलिया समूरन दे पेरी वही आके मुकेरी अन्नहु ला इलाहा इल्ला अना फाबुदून फरमाए कोई तहांजो हाजत रवाना है कोई भी मुश्किल कुशा कोन है कोई इज्जत है अल्लाह जो मालिक ना कोई नफे नुकसान जो मालिक ना फरमाए इल्ला अना फाबुदून फरमाए तहांजी इबादत जे लायक भी मां हिक हां बि कोई ना नमाज पढ़ो त कंहिंजे लाइ ॻाल्हायो ज़कात ॾियूं कंहिंजे लाइ खैरात कयूं कंहिंजे लाइ ज़िंदा रहूं त कंहिंजे लाइ हयाती हुजे त कंहिंजे लाइ पक छा चयो अब्दुल मुतलिब अल्लाह ताला जे करे मूंखे 10 पुट ॾिना हिकिड़ो पुट अल्लाह जे नाले ते क़ुर्बान कंदुमि ईअं जीअं हज़रत इस्माइल खे हज़रत इब्राहिम मिना जे मैदान में पियो कोई अल्लाह जी कुदरत अब्दुल मुतलिब खे पुट ई 10 थिया 10 पुट ॻाल्हि वयसि विसरी पुट जवान वरी भी साॻियो ख्वाब न थई वरी को जवान आयो अब्दुल मुतलिब अल्लाह जे नाले ते कुर्बानी कर सुबह जो उथियो अची दुंबो को ठई वरी भी रात आई साॻियो ई ख्वाब अब्दुल मुतलिब कुर्बानी कर वरी भगी को ठई वरी 3 रात थी साॻियो ई ख्वाब ओ अब्दुल मुतलिब कुर्बानी कर वरी उठ को ठई वरी 4थी रात साॻियो ई ख्वाब अब्दुल मुतलिब कुर्बानी कर ख्वाब वारे के पां खां वठी करे चई दुंबो कुठ में ढगी कुठ में उठ कुठ में कुर्बानी कया केड़ी कुर्बानी छाजी कुर्बानी थो चए जे तू खे जॾहिं पाण तो चयो जे करे अल्लाह ताला माखे 10 पुट ॾिना त हिकिड़ो पुट अल्लाह जे नाले ते कुर्बान कंदुमि पुट को अब्दुल मुतलिब पुट गाल ज़हन में आद बिली मां त जाई गाल या बात कई अल्लाह जे नाले ते चयो त खैरात कंदुमि हिकिड़ो पुट दिल में ख्याल कई खबर ना है अले केर पुट मने अलाए ना पुट जवान हिन ईअं न बा ये नौजवान तो न चवंदा पर तव्हां अछनि ॾाइणारा बि चुप कयूं वेठा हो सटिया त वेठा हो औलाद जा जाथे ते वाइद कंदा अॻ में पर्ची ॾींदा आहिनि साईं औलाद ना फरमाना वाइद कजो तूं जे पढ़े दे लंडन जे भोलनि जी ॿोली मदरसे खां कढी छॾींदे बेदीनीअ ॾे त पोइ ईअं कुटींदई जीअं हाणे कुटिजे पोइ हिन क़ुर जी तालीम पढ़ाइण ॿियो कुझु न हया तुंहिंजो ज़रूरु कंदा त अबे जी अछी ॾाड़ी जो हया क़ुर हया सेखारे ॿुधो हेॾो ख़्यालु कयो चए पियो सुभाणे पुछां पुट मञीदा अलाए न ख़बर ई कोन्हे त पुट लाइ छा चवंदा सुबुह जो समूरनि 10 पुटनि खे अब्दुल मुतलिब घुराए करे चए पियो अबा मां राति ख्वाब लधो अल्लाह जे नाले ते कुर्बानी करे सभु कुर्बानी कयमि पर ख्वाब वारे जो पुट कुर्बान कर जॾहिं तव्हां पैदा ई न थिया हुया मां त बास कई 10 पुट थिया त हिकिड़ो पुट अल्लाह जे नाले ते कुर्बान कंदुमि पर हाणे उहा ॻाल्हि मां विसरी वई हाणे तव्हां जवान थी विया पुट केरु आहे जेको तयारु थियो अल्लाह जे नाले ते कुर्बान कयां 10 पुटनि जो अब्बा असां तुंहिंजा फर्मा बरदार बचाओ ओ बचे खे वणई कोई छॾ कोई बि बिरक न पुछंदो अब्दुल मुतलिब जो हिन खे कोंदुमि त हे नाराज़ थींदो हिन खे कोंदुमि त हे नाराज़ थींदो हिन खे कोंदुमि हे नाराज़ थींदो हाणे छो न पुखो विझां जंहिंजो पुखो निकिरे उन खे कुआं खुदा जी कुदरत पुखा विधाई कोणा जे विधाई त कोणो निकितो अब्दुल्लाह जो अब्दुल मुतलिब जो पुट हो न हाँ बा अब्दुल्लाह अबू लहब अबू तालिब
हारिस, हमजा, अब्बास, जुबैर, ज़रार, मुकव्विम, हिजल, तकरीबन 10 पुट। अब्दुल्ला भी पुट। अब्दुल्ला जो कुड़ो निकतो ऐलान कयो अब्दुल मुतल्लिब सुभाणे फलाने चौक ते पीउ पंहिंजे पुट खे अब्दुल्ला खे अल्लाह जे नाले ते कुर्बान कंदो। समूरा माण्हू सुबुह जो आया। अब्दुल मुतल्लिब अब्दुल्ला खे कोए थो अल्लाह जे नाले ते जो ख्वाब लॻो त ज़बास कई। जीअं जो आयो उन चौक ते अब्दुल्ला जो नानाणो खानदान काविड़जी पियो त असां पंहिंजो ॾोहिटो कुहाणो लड़ींदासीं। पाण में हिननि जॾहिं तिखा थिया ॿ माण्हू आया उन्हनि इहा ॻाल्हि खे नज़ारो कयो। कीअं? चई त मके खां ॿाहिरों हिकु औरत आहे जेका नजूम जो इल्मु ॼाणींदी आहे, वॾी आलिम आहे। उन वटि हलो, जेको फ़ैसिलो उहा करे। ॿई धुरियूं मञनि। ॿिन्ही धुरनि जो हलो, असांखे हिन औरत जो फ़ैसिलो कबूल आहे। जीअं जो उते आया ॿिन्हिनि धुरनि ॻाल्हियूं कयूं। उन औरत पुछा कर जेका नजूम जे इल्म जी आलिमा हुई पुछा पई करनि ख़बर जो तव्हां अरबन वटि हिकिड़े मुड़ुस जो एवज़ो घणो आहे? कोई माण्हू कंहिंखे क़त्ल करे विझे, जेकॾहिं ॿई धुरियूं राज़ी थियनि त तव्हां वटि हिकिड़े मुड़ुस जो एवज़ो घणो आहे? हुन चयो त असां वटि 10 उठ। घणा बा? ॻाल्हायो। चए त असां वटि 10 उठ। 10 उठ। चई चहाओ हेॾे मारे ख़्यालु कयो। 10 उठ असां वटि एवज़ो आहे। चाणे हीअं कयो, हिकिड़ी भर कयो अब्दुल्ला खे, ॿी भर कयो 10 उठ। पोइ कढो कुणो। जे कुणो निकिरे अब्दुल्ला जो त उठ अब्दुल्ला खे कुहो न छॾियो। उठ 10 ॿिया गॾे करे उठ 20 कयो। ॻाल्हि सम्झो था? अब्दुल्ला जो कुणो निकिरे त अब्दुल्ला खे न कुहो छॾियोसि। उठ 10 जी जाइ 20 कयो। जे उठनि जो कुणो निकिरे त पोइ उठ कुई छॾियो। उठ वधाईंदा अचो। अब्दुल्ला जो कुणो निकिरंदो अचे, उठ ॾाढा वधाईंदा अचो। अब्दुल्ला खे छॾींदा अचो, उठ वधाईंदा अचो। जेसि ताईं उठनि जो कुणो न निकिरे एसि ताईं कुणा कढंदा अचो। उठ 20 बुखो साॻो अब्दुल्ला जो। उठ 30 कयूं साॻो बुखो अब्दुल्ला जो। उठ 40 कयूं वरी जे कुणो कढियाऊं साॻो बुखो अब्दुल्ला जो। 40 कयूं त बि बुखो अब्दुल्ला जो निकितो। 50, 60, 70, 80, 90 त बि बुखो अब्दुल्ला जो। हेॾे ख़्याल उठ पूरा 100 कयूं बुखो उठनि जो निकितो अब्दुल्ला आज़ाद। 100 उठ। घणा बा? 100 उठ। हाणे शरीयत में घणा उठ मुड़ुस जे एवज़ो? ॻाल्हायो नथा। 10 लख कोन्हे, 100 उठ शरीयत में एवज़ो आहे। अब ये हेॾे मारे ख़्यालु कयो। 100 उठ। 100 उठ जॾहिं पूरा थिया बुखो अब्दुल्ला को हटी सिधो आयो उठनि ते। जॾहिं उठनि ते आयो बुखो, उठ पूरी छॾियऊं, अब्दुल्ला खे छॾियऊं। अब्दुल्ला जी पेशानी ते नूर नबूअत चमके पई। यहूदन जोता सां खां नबूअत खसदी पई आहे। हाणे छो न अब्दुल्ला ईंदो आहे शिकार ते मके जे ॿाहिरों। असां सभु 10 माण्हू तयारु थियो, घोड़नि ते चढ़ी हलंदासीं, अब्दुल्ला खे शहीद कंदासीं। न अब्दुल्ला हूंदो, न अब्दुल्ला शादी कंदो, न अब्दुल्ला जी पेशानी ते जेका नूर नबूअत चमके थी, न मोहम्मद पैदा थींदो, न असां खां नबूअत खसबी। इहा ॻाल्हि कयूं। अब्दुल्ला वरी सवेर सां निकिरी करे शाम जो 3 के वक़्त ते अची करे कंदो शिकार। जीअं जो अब्दुल्ला मथे हमरा वेठो पहाड़ीअ ते, हेॾे मारे ख़्यालु कयो, पहाड़ीअ ते हमरा वेठो जंहिंजो नालो वाहब ॾिठो त अब्दुल्ला त रोज़ शिकार कंदो आहे, मां ॾिसंदो आहियां। वाहब जो मां वेठो में हेॾो अब्दुल्ला जी आयो शिकार जे लाइ। 10 माण्हू यहूदियुनि जा आया घोड़नि ते सुवार, वराए अब्दुल्ला खे हक़ ॾिनो न वेंदे। अब्दुल्ला सां जंग शुरू कयूं। अब्दुल्ला बि चयो तव्हां बि न वेंदव। जहिड़ो जॾहिं शुरू थी वियो मां वेठो लका अची ॾिसां, मां जो लका ॾिसां पियो। हेॾो अहिड़ा माण्हू आया आसमान तां सावन पटकनि सां जीअं जो आया। अब्दुल्ला जी भर खणी करे यहूदियुनि खे मोचड़ा हयूं, कुटे सौरा यहूदी ढुकायूं। अब्दुल्ला जंग खटी वियो। वाह जो मां इहो तमाशो पे ॾिठो। जीअं जो वाह घर आयो, वॾी करामत ॾिठी थमांसि।
जे केड़ी जे करामती याद डा मानू जे शिकार ते आयो न डान मानू ने हकल करे वठी वठ वठा थी वई जेड़ो शुरू थी वियो मां वेठे जबल ते ॾिठो त अब्दुल्ला खे वराए विया आहिनि पर डा जवान आया जेके मासमान ता ये वराए जे यहूदन खे वरताऊं मोचरा हणी खट्टे समूरन यहूदन खे ढुकायो अब्दुल्ला जंग खटी हो त को वली आ जे बुजुर्ग आ को बराज से को जे अब्दुल्ला जेड़ो मक्के में सोनो बार कोने जेका तो असा जो नालो आमना आमना जड़ी वरी मक्के में हसीन औरत कोने वाह बच्चो दिल थी चवे तू मशवरो दे त पंजी न्याणी आमना जो निकाह अब्दुल्ला सा कराई खत लिखो अब्दुल मुतलिब ने ओडो हाथी मजलिस कोठाई दी वई अब्दुल्ला जो निकाह आमना सा थी गयो जने घर वाली मुर्स मिलिया जेको अब्दुल्ला जी पेशानी ते नूर नबूवत चमके पई मुंतकिल थी अम्मा आमना जे रहम में पहुती अब्दुल्ला भी दुनिया छडे वियो कुछ वक्त खां पो अब्दुल्ला दुनिया छडे वियो अब्दुल्ला केरा आमना केरा अब्दुल मुतलिब केरा अब्दुल्ला मुझे सोने मोहम्मद रसूलुल्लाह जो अब्बू आ आमना मुझे महबूब जी अम्मा है वहब मुझे महबूब जो नानो आ बरह मुझे महबूब जी नानी आ अब्दुल मुतलिब मुझे महबूब जो डाडो आ फातिमा मुझे महबूब जी डाडी आ इन बिन चैन रिश्तन मां जेका तवा असा के हस्ती मिली आ उन हस्ती जो नालो आ मोहम्मदुर रसूलुल्लाह वडे में वडो थोड़ा के जे तवा का के इमाम अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जोड़ो नबी दे नहीं जागो था अब गालायो अब जागो था पार फरमाया हो फरमाओ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे को मा सचने माउन सांगन ठाऊं आए कोने छाचे जे को छने माउन सांगन ठाऊं और कुरान छा तो फरमाए फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह ओ सुनो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो जी ताबेदारी करन मा अल्लाह मोहब्बत कंदो मान नबी से छा फरमायो जे को मा सचने माउन सांगन ॾियां कुत्ते जी भौंकते बाराड़ी जा मानो बिरादरियों खत्म कंदा आहिनि मैटन मां माटियूं खत्म कंदा आहिनि फरमा तो कुरान वल काज़िमीनल ग़ैज़ वल आफ़ीना अनिन नास कुरान से फरमाए कावड़ खे खाओ मानन खे माफ कयो वला तनालू फतफशलू व तज़हब रिहुकुम वस्बिरू इन्नल्लाह मअस-साबिरीन कुरान तो फरमाए तनादा न कयो थेड़ा न कयो ताकत हली वेंदा कमजोर थी वेंदा बद टुटी वेंदा वल काज़िमीनल ग़ैज़ वल आफ़ीना अनिन नास कुरान तो फरमाए कावड़ खे खाओ मानन खे माफ कयो आने माफी आए ता सा वट गालायो आने माफी आए भा जो भा सा भत कोने आबा सौट जो सौट सा बिरादरी कोने अरे छो जे पोइन जे छोकरा जेके है ना मुझे कुत्तन सके बेहतर है या लोड़ो सोरे फरमाओ रसूलुल्लाह चो चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वक्त पूरो जमा को बुधायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको बगैर कहे उजर जे माइटन मां माइटी खत्म करे तो बगैर उजर जे क़यामत में माइटी याद कंदी अल्लाह जे बगैर उजर जे माखे पाण न का छिनो अल्लाह तू न के पाण का छिने छट थोरन थोरन गालन ते माइटन मां माइटी खत्म कंदाओ फरमाते कुरान आयो हल्लजीना आमनु तकुल्लाह हक तुकातिही वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून बुधो कना खोले मुसलमान कुरान तो फरमाया ओ ईमान वारो बुधियो माला खांचो तुजन जो हक थाओ न मरो मगर मुसलमान थी मरो जिना कंदे न मर जाओ चोरी कंदे न मर जाओ ब्याज खाई न मर जाओ फरमाए रिश्वत खाई न मर जाओ सब मस्जिदों कंदे न मर जाओ वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून ओ मुसलमान ओ कुरान तो फरमाए मरो तो मुसलमान थी मरो साईं मुसलमान छा के जयबो साईं मुसलमान छा के जयबो फरमाया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल मुस्लिमु मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही औ कमा क़ाल मुसलमान उन के जयबो ओ जे जे हथ ने ज़बान मां बो मुसलमान महफूज हुजे मुसलमान छा के जयबो जे जे हथ ने ज़बान मां बो मुसलमान
महफूज हुजे मुसलमान पंहिंजी जाइ ते पाड़ो खुश आहे ॻाल्हायो मुसलमान पंहिंजी जाइ ते पाड़ो खुश अथव तव्हां असांजे शर खां पाड़ो खुश आहे भला पाड़े खे बि छॾियो तव्हां असांजे शरारत खां ज़ुल्म ज़्यादतियुनि खां ज़बान ऐं हथ खां अछी ॾाड़ीअ वारो अबू या अम्मा खुश आहिनि नौजवान पुट जे शर खां अड़े डाइण बि सत घर टारींदी आहे डाइण खां बि चढ़ी डाइण बि टारींदी आहे सत घर पीउ मां जे दुश्मन जो ईमान सां ख़ात्मो न थींदो नबी से फरमायो जॾहिं मरंदो पीउ मां जो दुश्मन या यहूदी थी मरंदो या नसारो थी मरंदो अरे डाइण बि सत घर छॾींदी आहे ठुक तुंहिंजी कुर्सी खे जेका पीउ मां खे ज़लील करे ठुक तुंहिंजे पैसे खे जेका पीउ मां खे ज़लील करे ॿुधी छॾियो घटकी जा नौजवानो कन खोले ॿुधो मत जो कंहिं न ॿुधायो भले कुर्सी हुजे ऑफिसर जागीरदार कंहिंखे बि इज़त न मिलंदे न दुनिया में न आख़िरत में जेकॾहिं पीउ मां सां फिटायो थींदे डाइण बि सत घर छॾे टके जो ऑफिसर थी करे पीउ अची ॾाड़ी वारे खे थावा थो ॾे अच्छे मथे वारी अम्मा खे ज़लील छो करे अल्लाह जो कसम जंहिंखे मां अखियुनि सां ॾिठो आहे क़ुर हथ में खणी थो चवां जंहिंखे पीउ मां फिटियो अॼु ताईं लोले खां पर छा गिरा खां टुकर खां लीलाइनि था जंहिंखे पीउ मां दुआ कई अॼु जहाज़नि ते होॾां मथां कंदा वतन पीउ मां जो दुश्मन मतां सम्झे त मूंखे कुर्सी बचाईंदी कुर्सीअ ते नाज़ आहे मूंखे इज़त मिलंदी शोहरत इज़त कुर्सी में न थई अबे अम्मा जी ख़िदमत कर थी सघे अबे अम्मा जी ख़िदमत कर मुझे शहर में इलाके में छा पर ॻोठ में हिकिड़ो माण्हू हुयो पीउ मां खे नाराज़ कयूं पीउ मां एतिरो चयो अलाह कंदो मानी अॻ में हूंदी तव्हां कढ हूंदो ओ घोटकी वारो क़ुर मथे ते अॼु ताईं पूरा ई कोन अथनि थकनि थाबनि ई थाबनि न कमीस सही अथनि न गोॾ सही अथनि न जुती पेर में अथनि अॼु ताईं तबाह आहे चार अखर पढ़ी आहे घोटकीअ जी कॉलेज मां वरी मुंहुं करे थो ॻाल्हाए पीउ मां जे साम्हूं वक़्त जो हाकिम आहे दुनिया इज़त करे थी भले तूं नौकरनि खे घटि वधि थो ॻाल्हाए ख़बरदार हुकुमरानो जॾहिं पीउ मां जे साम्हूं अचे न ऑफिसरी न हलाइजांइ ताक़त न हलाइजांइ पंहिंजी ऑफिसरी खे ऑफिस में रखी पीउ मां जे साम्हूं नौकर ऐं ग़ुलाम जी हैसियत में वेठ मञो न मञो तव्हांजी मर्ज़ी मां त पार थो कयां वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमायो न मरो मगर मुसलमान थी मरो साईं मुसलमान छाके चइबो आहे फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल मुस्लिमु मन सलम अल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही औ कमा क़ाल मुसलमान उनखे चइबो आहे जंहिंजे हथ ने ज़बान मां ॿियो मुसलमान महफूज़ हुजे अब ॿियो मुसलमान ॻाल्हायो हेॾे मारे ख़्यालु कयो तव्हां वटि इहे बीमारियूं न हूंदियूं भाॼे के मां बयानु थो कयां तव्हां माशाअल्लाह अहिड़ा साफ़ सुथरा हो खीर मां धोतल हो तव्हां ईअं छो कंदव तव्हांजे हथ में ज़बान मां सवाल सॼी घोटकी इलाइक़ो सॼो ख़ुशि आहे न हेठि मुंहुं था कयो ॻाल्हियूं लॻी नथियूं न दिलि सां हेॾे ॿुधो अल्लाह तव्हां वटि वाणिया बि आहिनि न घोटकीअ में सभु ॻाल्हायो ढील ॻाल्हायो बागड़ी कोल्ही आहिनि न ॻाल्हायो यार ओ ख़ुदा तव्हांखे मदीने मोकिले ॻाल्हायो कुझु अबा घोटकी में वाणिया बि आहिनि न ढील बि आहिनि बागड़ी बि आहिनि कोल्ही बि आहिनि ॿिए सच ॻाल्हायो क़ुर जी मजलिस में वेठा हो ईअं कॾहिं ॿुधो त यार ॿाह बाग वाणिया घोटकी में विड़ी पिया ॿाह होॾो मरी विया ॿाह होॾो वरी नथा ॻाल्हायो न वाणिया बि न विड़िया भला बागड़ी विड़िया हुजनि तव्हां वटि हिते इलाइक़े सरहद में या मीरपुर जे उस पास किथे हिते या पने आकल जी भरिसां ॿुधो कॾहिं अख़बार में फेसबुक में पढ़ियो अथव बागड़ी बि न विड़िया कोल्ही मारे जा ॻाल्हायो अबा उहे बि न विड़िया खिलो था बागड़ी बि न विढ़नि ढील बि न विढ़नि कोल्ही बि तव्हां छो छिपता थिया हो कुरान तुझो भलो काबो तुझो भलो नबी तुझो भलो जेतो कुरान में कुंतुम खैरा उम्मतिन उखरजत लिन्नास उम्मत भी तवा भली अरे बागड़ी भी न विड़न ढील भी न विड़न कोल्ही भी न विड़न छिपतो रुगो मुसलमान जो मार लगी भी दस कई यतीम मासूम बच्चा यतीम करे छॾियो कई न्याणियूं यतीम करे छॾियो कई मुंहिंजूं अमड़ियूं बेवा बनाए छॾियो तव्हांखे मरणो न आहे ख़ुदा तव्हांखे हिदायत करे
कुरान भी तो जो भलो, काबो भी तो जो भलो, नबी भी तो जो भलो, कुंतुम खैर उम्मतन, उम्मत भी तो भली, भाकरी भी न विढ़ने, भील भी न विढ़ने, कोल्हू भी न विढ़ने, छत्तो रुको मुसलमाना खिलो था रोज अखबार में रोज फेसबुक हेते हेतरा मरिया विढ़ा छाते जमीन जे वेसुए थी हाने जे मारे हो तो जमीन ता के भला जमीन ये कब्र नहीं हलंदो ॻाल्हि आयो ई नथा छठा पुरान ज़मीननि ते कब्ज़ो कयो नबी ने फरमायो चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायो साहिब सुञो कंहिंखे चवंदा आहियो तव्हां सुञो छा के चवंदा आहियो त जंहिं वटि पैसा घणा हुजनि या न हुजनि ॻाल्हि आयो यार न हुजनि न साबार जो अल्लाह जा रसूल चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ छोड़ो साईं सुञो जंहिं वटि माल मता धन दौलत पैसो न हुजे इहो सुञो फरमा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमा इहो सुञो न आहे साईं बाक़ी केरु आहे सुञो पाण फरमा नमाज़ो पढ़ी आयो ज़िक्र करे आयो बैतुल्लाह जो हज करे आयो कद शतम हाज़ा शफकतम हाज़ा कंहिंखे कार नहीं कंहिंखे भॻो है कंहिंजी ज़मीन फबाई फरमाए हथनि पेर ज़बान सां कंहिंखे इज़ाया आयो क़यामत में ख़ुदा जी कोरट में मज़लूम बीठा हूंदा हिते त ॾाढो आगी ना काॾे वेंदे लपो मिट्टीअ जो मथो पवई मुसलमान को पतो पवंदई जेतो दुनिया दौलत साण न हलंदई मासी नानी रोंदी रहंदे मासी नानी रोंदी रहंदे होते हकीकत भी का खुलंदी होते हकीकत भी का खुलंदी गाराणे में गरणो नेठ त हिक ॾींहुं मरणो ही धड़ धूड़ में धरणो रवि ते पई वञे दुनिया मिल्कियत गाॾियूं जागीरूं जायदादूं त बि थोका पियूं खाईंदियूं पर अॼु न खंजूं कल्लो हिसाब तोखे ॾियणो पवंदो फरमायो रसूलुल्लाह चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ छो न अब इहा बीमारी कोन्हे पंहिंजे मुआशिरे में त मवाद न कयां कोन्हे ॻाल्हायो आहे न अब जेका बीमारी हुजे इलाज उहो थिए न फरमायो अल्लाह फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत में मज़लूम बीठा हूंदा अल्लाह ये थई गऊ फुरे जगी फबाई में फबाई फरमाए नमाज जो सवाब हिन खे ॾियोसि हज जो सवाब हिन साहिल खे ॾियोसि ज़कात जो सवाब हिन खे साहिल खे ॾियोसि सभु नेकियूं विराइजी मज़लूमनि में वेंदुसि मलाक चवंदा साईं गुनाह पिया अथसि नेकियूं अथनि कोन छा ॾियाऊं मज़लूम अञा बि बीठा आहिनि ख़ुदा इंसाफ़ करण वारो आहे मुंहिंजो बाबू फरमायो छड़ा गुनाह बचा आहिनि वञी हिन माण्हूअ जा अल्लाह फरमाईंदो मज़लूम अञा बीठा आहिनि हाणे हीअं कयो मज़लूमनि जा गुनाह खणी हिन ज़ालिम जी गिची में विठी ख़ुज़ूह फग़ुल्लूह सुम्मल जहीम सल्लूह पकड़ियोसि छकड़ियोसि उठ पर जहन्नम जी बाहि विझोसि जहन्नम जा गट्टा तूं छा सम्झे थो दुनिया में खाईंदुमि बसि मां ई ॾाढो आहे फिरौन जहिड़ा ॾाढा रब पाणी में ॿोड़ाए छॾिया न ॿुॾो फिरौन 620 साल फिरौन जी उमिरि तफ़सील मज़री लिखियो 400 साल पाण खे ख़ुदा सदाई जॾहिं रब कावड़ियो घुट हिकु ॾिनईसि अल्लाहुल्लज़ी ख़लक़कुम मिन ज़ुफ़िन क़ुव्वा ॾाढनि खां ॾाढो फरमाई मां आहियां फरमातो क़ुरान व मा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह कुरान को फरमाया अल्लाह ताला फरमाया नूरी नारी अर्शी फर्शी भली है पहाड़ी जी चाहनी न थींदो जी मां अल्लाह चाया ये थींदो फरमातो कुरान ला युसवालो अम्मा यफालो हम युसवालो कुरान में फरमाया मां जी चाहा ये कया मां कोई भी पुछा करण वारो नाही फिरौन जड़ा डाढा पानी में बोराई निमरूद जड़ा डाढा मडरे मच्छर का माराई अबरे जड़ा डाढा अबाबिल पखिन का मारे तू छाए केड़ी पाग जी मूरियां हल्ला लगी पईया दुनिया जा सरदार ऑफिसर जागीरदार डाढा हलिया विया दुनिया जो दस्तूर आ डाढन के हिनन मारियो अबू जल डाढो सदायो अंसारन जे छोकरन के हनम रसीद कर नौ निहालन चाहे तू ॾाढनि को ॾाढो ख़ुदा थई उन जो ख़ौफ़ कर बंद कर ख़ुदा जी ज़मीन ते क़त्ल गारत न कर ज़ुल्म क़ाइम आ ज़ालिम क़ाइम न थई कब्र भी याद कर मुसलमान
चित सामी सोड़ी नंग बलाओ माकोड़ा भी चौंदा खाओ चमड़ी सूधो चरणो नेठ त हिक ॾींहुं मरणो ही धर धूड़ में धरणो ईंदा मलक पुछाणे वारा हेलो ईंदा मलक पुछाणे वारा पीवण खातिर घाणे वारा औसन कबरा पौसन खबरा मर्द सही फरमा तो कुरान बोलो फरमा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा सब ने डोंगरा जीवेंदो स पर हिकड़ो वो माण्हू आ जेको चवंदो अल्लाह हिन ॾाढो करे मुंहिंजी बनी ते कब्ज़ो कयो फरमा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं नाहक कंहिंजी गिराठ ज़मीन जी फबाई निमार जी पढ़ंदी पटको बि अथा ते तॾहिं जी बुज़ुर्ग वरी कोडर कुले ते वधीक परायूं सीमा पटी दो अरे छो ये करें तो मैं मौलवी साहब बच्चा दुआ कंदा मिले ज़मीन जो टोटो बारो ते ॾिनी वञन लह क़बर में और छोरा वरी पोयो ख़त्म होई न चवंदस जागो था और छोकरा पोयो वरी ख़त्म होई न चवंदस तैयार वेठा आहिनि अबो मरे टमाटो हे वरी पोड़ा अॼुकल्ह जा ॾाढो इन्हनि खे बि छोरनि सुञातो आहे कीअं पुटनि खे मिल्कियत ॾींदे न्याणियूं न तव्हां घोटकी जा माण्हू भला ॾींदा हूंदव नबी ने फरमाया जंहिं कंहिंजी नाक गिराठ ज़मीन जी फबाई क़यामत में 7 ज़मीन आहे गिराठ जेतिरियूं 7 ज़मीन खुदा गिची में विझी ऊंधे पर बाहि में विझंदुसि पहिरीं खुदा खे मञो अलाह खे मञो ओ मुस्लमानो अलाह जी दोही अथव अलाह जो नालो अथव वैर न कयो खिलण जी ॻाल्हि कोन्हे रोइण जो जान आहे मौत विसरी हाणे इहा ॻाल्हि खिलण जी आहे तव्हां नंढपण खिलो था भला तव्हां जेकॾहिं ज़मीन ते कब्ज़ो न कंदव मूंखे ॿुधाए वेंदव छा ओ मुस्लमानो ख़ुदा जो ख़ौफ़ कयो क़ुर दसे वठो ज़ुल्म न कयो ज़ुल्म न कयो क़ुर छा थो फरमाए नबी से फरमायो सॼा अमल ख़त्म थी वेंदसि छड़ा गुनाह पराया गिची में विझी जहन्नम में वञे इहो माण्हू क़यामत में सुञो हूंदो इहो माण्हू क़यामत में सुञो हूंदो ऐं क़ुर छा चयो वलकाज़िमीनल ग़ैज़ वलाफ़ीना अन्नास क़ुर थो फरमाए कावड़ खे खाओ माण्हुनि खे माफ़ कयो वला तनाज़उ फतफशलू वतज़हब रिहुकुम वस्बिरू इन्नल्लाह मअस्साबिरीन क़ुर थो फरमाए तनाज़ा न कयो झेड़ा न कयो ताकत हली वेंदव कमज़ोर थी वेंदव पथरी टुटी वेंदव वस्बिरू सब्र कयो इन्नल्लाह मअस्साबिरीन क़ुर थो फरमाए सब्र वारनि सां मां अल्लाह गॾु आहियां इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा ठीक है बस आखिरी ॻाल्हि तवज्जो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा आहिनि ॿुधो हेॾे हेॾे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा आहिनि साहबा माई ठवर जो अचनि पाण फरमायो केरु कंहिंजी न्याणी आहे साहबा कयो अल्लाह जा रसूल चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ छो नथा साईं काफ़िरानी आहे जंग कंदी विढ़ंदी पई अचे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान था माई जो मथो गाढ़ो छो साईं काफ़िरानी आहे जंग कंदी विढ़ंदी पई अचे साईं मथो तां चादर लही वियासीं ॿुधो घोटकी जा मुस्लमान आओ ओ जवानी हुस्न ॾाढ ते नाल करण वारा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ साफ़ियो जंहिंजी साईं थी आहे काफ़िर जी छो न हुजे मथो गाढ़ो न कयोसि मां मोहम्मद अरबी जी चादर सां ढकियोसि छा फरमायो धी आहे काफ़िर जी छो न हुजे मथो गाढ़ो न कयोसि मां मोहम्मद अरबी जी नबूअत वारी चादर सां ढकियोसि वञो अमोना मान सां घर पहुचाया चयोसि जीअं जो न्याणी घर पहुची आओ अबो अम्मा पुछा था कनसि ख़बर ॾे मोहम्मद ऐं मोहम्मद जी जमातो सां कहिड़ा बर्ता कयो न्याणी रोई करे चए पई अब्बा ओ अम्मा अबे अम्मा वटि एतिरी इज़त महफ़ूज़ कोन हुई जहिड़ी मोहम्मद ऐं मोहम्मद जी जमात इज़त महफ़ूज़ कई आहे अबे अम्मा वटि इज़त महफ़ूज़ न हुई जहिड़ी मोहम्मद ऐं मोहम्मद जी जमात इज़त महफ़ूज़ कई आहे अरे तव्हां असांजे कबाली झेड़नि में ऐं ॿुधो ॿुधो हेॾे नबी से फरमा थी आहे काफ़िर जी छो न हुजे मथो गाढ़ो न थियोसि ओ साहिबियो औरतुनि सां झेड़ो न आहे न्यारनि सां झेड़ो न आहे मां मोहम्मद जी नबूअत वारी चादर सां मथो ढके अमन अमान सां घर पहुचाया चयोसि साहिबियो जी अल्लाह जा रसूल
कुछ न चवंदोसि कमज़ोर आहे औरत हथ अचेव न्याणी आहे हथ न खणजोसि पर जे सगीर हथ अचेव जंग जे दौरान साहब मुंहिंजो महबूब थो फरमाए सगीर खे कुछ न चवजो सगीरन सां जंग नाहे दोहन सां जंग नाहे औरतुन सां न्याणियुनि सां जंग नाहे मोहम्मद नबी फरमाए साहब असांजी जंग जवाननि सां अरे तू असां नबी जा उम्मती हां कबाड़ी छोड़न में अरे पोहा अछन डाढन वारा महफूज कोनन कोई बेचारा मरी गया औरत महफूज कोने न सही बार तहां असांजे ढेरन में कुही मारे तबाह करे छयो खुदा तहां के हिदायत करे छो न था मुड़ो पर फरमायो थी तो ने काफो दी छो न होजे चार लाश रोड हते पिया आहिनि मुसलमान जी अम्मा न्याणी भेण जो मथो उघाड़ो आहे मुज़ाहिरो थी गई नबी ने फरमाया थी अपने काफर की छो न होजे मथो उघाड़ो न कयोसि मां मोहम्मद जी चादर सां ढकियोसि वञो अमन अमान सां घर पहुचाए अचोसि न्याणी पहुती आहे हेॾे ख्याल के वारे न्याणी पहुती आहे अबो अम्मा पुछा था कान ख़बर ॾे मोहम्मद जी जमात तोसां कहिड़ो बर्ता कयो आहे अब्बा अबे अम्मा वटि इज़त महफ़ूज़ कोन हुई जहिड़ी मोहम्मद जी जमात इज़त महफ़ूज़ कई आहे सुभान अल्लाह हेॾे नबी सही वेठा साहब जमात मौजूद आहे मदीनो फतह करे मक्के में बैतुल्लाह जे साम्हूं मोहम्मद रसूलुल्लाह वेठो आहे हेॾे ख्याल कयो मारे तवज्जो ॾियो नबी सही मक्को फतह करे मक्के में मदीनो फतह करे मक्के में बैतुल्लाह जे साम्हूं वेठो आहे केर मोहम्मद रसूलुल्लाह हेॾे मारे ख्याल कयो बस आखिरी ॻाल्हि थो कयां हज़रत तशरीफ़ फरमा थिया आहे केर मोहम्मद रसूलुल्लाह छा फरमान था जेको मां सां छिने मां उन सां गंढां जेको न दे मां मोहम्मद उन खे ॾियां जेको मां मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करे मां मोहम्मद उन खे माफ़ कयां क़ुरान छा थो फरमाए वलकाज़िमीन अलग़ैज़ वल आफ़ीना अन्नास क़ुरान थो फरमाए कावड़ खे खाओ माण्हुनि खे माफ़ कयो हेॾे मारे ख्याल कावड़ खे खाओ माण्हुनि खे माफ़ कयो वला तनाज़उ फतफ़शलू वतज़हब रिहुकुम वस्बिरू इन्नल्लाह मअस-साबिरीन कुरान तो फरमाए तनाज़ा न कयो छेड़ा न कयो कमजोर थी वेंदो पठी टुटी वेंदो हसबिरो सब्र कयो इन्नल्लाह मअस-साबिरीन सब्र कयो सब्र वारनि सां अल्लाह गॾु छा लिखंदा हो हेॾे मारे छा लिखंदा हो अदा फिलाने माण्हू जो नुक़सान या फौतगी थी पई आहे असां उनजे संदन अदीदन मिटनि माइटनि सां दुख में बराबरि जा शरीक आहियूं सरदार ते मां वेठो आहियां मां तोसां गॾु आहियां छा चवंदो भोतार चई मां तोसां गॾु आहियां ग़लती न कर ॻाल्हायो घोटकीअ जो जेकॾहिं चवई अची एसपी साहब या एसएचओ अरे ग़लती न कर फलाना मां जो वेठो आहियां मां तोसां गॾु आहियां न तूं छो थो फिकिर करे छा चवंदा आहिनि दोस्तनि खे साहब चई वियो आहे तूं ग़लती न कर मां तोसां गॾु आहियां नाद ऐं नखरो कंदो आहियां क़ुरान थो चवे अलाह फरमायो सब्र कयो जहिड़ा तनाज़ा फितना न कयो सब्र कयो सब्र वारनि सां मां अल्लाह गॾु आहियां नबी सल्लल्लाहु मदीनो फतह करे मक्के में बैतुल्लाह जे साम्हूं वेठो आहे साम्हूं बैतुल्लाह हेॾो मोहम्मद रसूलुल्लाह फरमाते क़ुरान इन अव्वल बैतिन वुज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन वहुदन लिल आलमीन कुरान से कोई काबू जहान वारन जे लाइ हिदायत नबी से बैतुल्लाह जे साम्हूं वेठो आहे हेॾो बैतुल्लाह हेॾो मोहम्मद रसूलुल्लाह चौबाज़ हिज़्बुल्लाह साहबा फरमाते हैं सुमैया जा कातिल साम्हूं बीठा था अम्मार बिन यासिर जा कातिल साम्हूं बीठा था साहबा चवनि पिया यौम यौमुल मरहमा बदले वठण जो ॾींहुं नबी ऐलान करे बदलो वठान हा मोहम्मद अरबी तुंहिंजी बहादुरी तां क़ुर्बान फरमायो सुना से गुलाम ओ साहबियो चइजो साईं हो चवनि पिया बदलो वठान नबी साईं फरमायो ला तस्रीब अलैकुमुल यौम ओ मके वारो अचो अॼु मां मोहम्मद अरबी तव्हांखे माफ़ कयो वलकाज़िमीन अलग़ैज़ वल आफ़ीना अन्नास कुरान तो फरमाए कावड़ के खाओ माण्हुनि खे माफ़ कयो साहबा चवनि पिया नबी ऐलान करे बदलो वठान नबी से फरमायो ला तस्रीब अलैकुमुल यौम ओ मक्के वारो अचो मां मोहम्मद अरबी तव्हांखे माफ़ कयो नबी साईं माफ़ी जा लफ़्ज़ चई करे ओ घोटकी वारा हेॾे नज़र कर मारे पाण खे तबाह करे वेंदो अथव ठगी ते बकरी ते हिठ ते लोढ़े ते अरे नई ऐं बबुर ते बि छिटा थी हिक ॿिए जा खून था कयो ताकि मरणो ना है
कब्र में ताके वजनो ना है जंजाल करे छड़े थो बागड़ी घटकी में न रहन भील भी न मारन कोल ही भी न रहन न को फटी छो न पान में मिलन ता मुसलमान पान ढकार था नबी से बैतुल्लाह दे हथ कने चण पे काबे जा रब मोहम्मद माफ को थमान अल्लाह तुम भी माफ करे काज़िमीन अल-गैज़ वल आफ़ीना अन नाज़ मुसलमानों इस्लाम ज़ुल्म जो दीन ना है इस्लाम रहमत जो दीन है अल्लाह ताला का दुआ है अल्लाह से मुझे टूटा फूटा लफ्ज़ कबूल फरमाए जेकॾहिं का कमी कोताही थी अल्लाह माफ़ फरमाए व मा अलैना इल्ला अल बलाग।